अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। दोस्तों, अॼु मुहर्रम जी 6 तारीख़ आहे। हर साल मुहर्रम जी 6 तारीख़ ते असांजो दोस्त आहे रशीद ख़ासकेली, उहो हलीम जी दावत कंदो आहे ऐं असां सभिनी दोस्तनि खे दावत ॾींदो आहे ऐं सभु आर्टिस्ट जेके बि आहिनि उहे उन हलीम जी दावत में शामिलु थींदा आहिनि ऐं उते काफ़ी हिकिड़ो ज़बरदस्त माहौल लॻो पियो हूंदो आहे। ऐं हर साल रशीद ख़ासकेली इहो कंदो आहे, तक़रीबन कोई 25, 26, 27, 28 सालनि खां वठी। सो दोस्तों, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मुहर्रम जो महीनो बाबरकत महीनो आहे। इन में माण्हू नज़र न्याज़ कंदा आहिनि, मजालिस अटेंड कंदा आहिनि, मजालिस कराईंदा आहिनि ऐं इन खां अलावा दोस्त जेके आहिनि से उहे हलीम जी देगियूं ठाराईंदा आहिनि ऐं इन खां अलावा घणो कुझु हूंदो आहे जेको यानी मुहर्रम जे मुनासिबत सां ठहंदो आहे। इस्लामिक कैलेंडर जे पॉइंट ऑफ व्यू खां नओं साल जेको शुरू थींदो आहे उहो पहिरीं मुहर्रम खां थींदो आहे। त उन मां इहो साबित थियो त पहिरीं मुहर्रम जेको आहे सो उहो असांजे साल जो पहिरियों ॾींहुं हूंदो आहे। असांजे साल जो पहिरियों ॾींहुं 1 जनवरी न हूंदो आहे बल्कि पहिरीं मुहर्रम हूंदो आहे। सो दोस्तों, हलूं था रशीद ख़ासकेली जे घर ऐं जिते हलीम जो एतमाम कयो वियो आहे। तव्हां दोस्तनि सां गॾु उहो सभु कुझु ॾिसंदासीं बि ऐं कचहरी बि कंदासीं, हलीम बि खाईंदासीं, आर्टिस्ट दोस्त ईंदा उन्हनि सां बि कचहरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां रशीद ख़ासकेली जे घर जे भरिसां अची चुको आहियां ऐं हिते बाक़ाइदा हिकिड़ो ज़बरदस्त माहौल लॻो पियो आहे ऐं हीअ ॾिसो था त हीअ हलीम वग़ैरह जेको आहे सो हींअर ठाहियो पियो वञे ऐं इंशाअल्लाह ताला हीअ उन्हनि दोस्तनि खे खारायो वेंदो। अचो त रशीद ख़ासकेली सां मिलूं। अस्सलाम वालेकुम रशीद ख़ासकेली साहब। वालेकुम सलाम। साईं छा हाल कुझु अल्लाह साईं जो करम आहे ऐं हमेशा वांगुरु तव्हां 6 मुहर्रम ते असांखे यादि कंदा आहियो। सो असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी वियासीं ऐं अल्लाह साईं तव्हांखे हिमत ॾींदो आहे ऐं अञा बि तव्हांखे हिमत ॾींदो। भला हीअ जेको 6 मुहर्रम ते तव्हां हलीम जो बंदोबस्तु कंदा आहियो, इहो तव्हां घणनि सालनि खां कयो पिया? साईं यादि कोन्हे, घटि में घटि 22-23 साल त थी विया हूंदा अंदाज़े सां। माशाअल्लाह। ऐं अल्लाह साईं तव्हांखे हिन जो अजर बि ॾींदो आहे ऐं तव्हांजी हींअर सिहत बि भली आहे। आमीन आमीन। ऐं इंशाअल्लाह असांजी दुआ आहे तव्हां सां त तव्हां हमेशह ईअं ई मुस्कुराईंदा खिलंदा रहंदा। दोस्त वेठो आहे वसीम कमांडो वसीम कमांडो। अस्सलाम वालेकुम। असलम भाई, कैसे हैं आप? वसीम कमांडो, आपसे तो मेरा बहुत पुराना ताल्लुक है। जब बिल्कुल, बहुत आज का नहीं 30 साल पुराना साथ है। 30 साल, लेकिन जो हमने KTN पे वक्त गुजारा था जिसमें हमने जी हाँ, जिसमें हमने बेशुमार सीरियल्स किए थे, सीरियल रिकॉर्ड किए थे एज कैमरामैन, वो आज भी लोगों को याद है। मैंने आपका जो है वो लिखा हुआ हसरतें भी किया था, जिसके प्रोड्यूसर रशीद ख़ासकेली थे और आप उसके राइटर थे। वो भी टॉप पे गया था PTV का। रशीद ख़ासकेली साहब, आपने मेरा लिखा हुआ हसरतें प्रोड्यूस किया था। जी जी बिल्कुल, लिखा हुआ साहब उसके DOP थे। बिल्कुल DOP। अल्लाह ताला आपको ज़िंदगी दे, सेहत दे, परवरदिगार हर वक्त कामयाब रखे आपको। ये मेरी आपसे दुआ है। आपका बहुत बहुत शुक्रिया। आमीन आमीन आमीन। अभी दोस्त आएंगे तो फिर ये सब कुछ बिल्कुल बिल्कुल इंशाल्लाह। अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम अदनान भाई, अस्सलाम वालेकुम। हमारे भाग अच्छे हैं कि आप जैसा बंदा जो है रशीद साहब के दरवाजे पे आया है, जो हर साल आता है, हर 6 मुहर्रम पे आता है और अल्लाह ताला ने आपको उसका अजर ये दिया है कि आपके चेहरे की मुस्कुराहट कभी गई नहीं। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। रशीद ख़ासकेली हमारा बड़ा प्यारा दोस्त है, भाई है और ये उसकी मोहब्बत की कशिश है कि हम कहीं भी होते हैं जहन में ये होता है कि रशीद के आना है। और ऐसे प्यारे दोस्त बड़ी किस्मतों से मिलते हैं। ये बताइए, अल्लाह आपको नज़र बद से बचाए, आपकी खूबसूरत का क्या राज है? आपके देखने का अंदाज खूबसूरत है। अच्छा, देखने का नहीं, अल्लाह ताला ने आपको अच्छा चेहरा तो दिया है, लेकिन एक अच्छी मुस्कुराहट भी दी है जो दूसरों का दिल छीन लेने में काफ़ी मददगार साबित होती है। अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। ये हलीम तैयार पे थे। हुसैन मौला, हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन। भाई हमारा साथ 30 साल पुराना है, 32 साल पुराना, और हम गाए बगाए जब मिलते हैं तो बड़े खुलूस दिल से मिलते हैं। मेरे लिए तो और आज जो है ये अपना रशीद ख़ासकेली के इस 6 तारीख को तो हम मिलते हैं। जब तक ज़िंदगी रहेगी, सांस का एक कतरा भी बाकी है,
तो 6 मुहर्रम को तो यहाँ हम होते ही होते हैं। शहर साहब छा हाल खुश आयो सब खैरा महिरबानी सर लख एहसान ताने खैरा खुश आयो हमेशा तुसां मुंहिंजी मुलाक़ात हिते रशीद ख़ास के लिए वटि 6 मुहर्रम ते ई थींदी आहे, हिन जी वजह छा आहे? रशीद साहब हाणे मिलनसाज़ माण्हू आहे, हुनजी महिरबानी आहे, दोस्तनि खे मिलाए थो, गॾाए थो। अॼु न्याज़ जो एतमाम आहे, हुन वटि हलीम जो न्याज़ आहे, हिकिड़ो सेहो आहे, मिले थो। पर असां जॾहिं पंहिंजे पाड़े में एतिरो वेझो रहंदा आहियूं उते मुलाक़ात न थींदी आहे ऐं साल में हिकिड़ो दफ़ो हिते मुलाक़ात थींदी आहे, इन जी वजह छा आहे? हा मसइलो माण्हू आयो, मां 2 नौकरियूं कयां थो, उनजे करे टाइम तमामु शॉर्टेज आहे। अच्छा 2 नौकरी करण वारो मसरूफ़ न आहे ऐं मां जेको वांदो आहियां रिटायर आहियां उहो मसरूफ़ आहे। टाइम कढी करे वाह जी लव यू सर, असां हाज़िर आहियूं। महिरबानी साईं सुमरो साहब छा हाल तव्हांजा? ठीकु आहे, मुंहिंजो करार ख़ैरी साईं, ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तोसां मुलाक़ात थींदी आहे। 3-4 जायूं आहिनि जिते तोसां मुंहिंजी मुलाक़ात थींदी आहे, या रशीद ख़ास के लिए जे 6 मुहर्रम ते या वरी कंहिं TV चैनल जे कंहिं अहिड़े प्रोग्राम में। सो बाक़ी एतिरो वेझो हूंदे बि असां एतिरा परे आहियूं, कोई ये फासला छो आहिनि इहे? बस वो चवंदा आहिनि शहादती बिटायो शेरा के वेझा बि दूर के दूर बि ओॾिया सुपरी की चढ़नि न चित ते के विसरनि न मूर। सो असां बि तव्हांजे चित ते चढ़ियल आहियूं, भित भित सां मिलियल। हालांकि साईं सचल ॻोठ में मुलाक़ात थींदी रहंदी आहे ईंदे वेंदे, पर हिते वरी जीअं त इवेंट हूंदो आहे कोई अहिड़ो त मुलाक़ात थी वेंदी आहे। पंहिंजी मुलाक़ात अक्सर सिर्फ़ु इवेंट में ई थींदी आहे, या रशीद ख़ास के लिए जे 6 मुहर्रम ते या धरती ते या कंहिं बि PTV ते या कंहिं चैनल ते। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त पाण किथे मुलाक़ात आहे? तव्हांखे जेल में तव्हां सां मुलाक़ात आहे? न जेल में तव्हां वञा त मुलाक़ात करण ईंदे। जी जी ॻाल्हि इहा आहे त पाण सचल में तव्हां साम्हूं शाह इनायत में हा रुगो ईंदे वेंदे तव्हांजी जेको आहे सो मुलाक़ात थींदी आहे, तव्हां ॿारनि खे चढ़णु वेंदा आहियो। सो बहरहाल ये फासला आहिनि ऐं अलाह से इन्हनि फ़ासिलनि खे अञा ख़तमु करे। फासला सीरियल बि हुई न तव्हांजी? जी हाँ, फासला सीरियल हुई। सही तुने जो कलाम बि हुयो, फासला फासला ही रहिया, वाइदा वाइदा ही रहिया। माशाअल्लाह, ॿियो सभु ख़ैर आहे साईं? ख़ैर बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां मुलाक़ात थी माशाअल्लाह। महिरबानी, कुर्ब साईं, कुर्ब। या मुलाक़ात जारी रहंदी इंशाअल्लाह, ज़िंदा आहियूं त गॾु आहियूं। कुर्ब। सर वालेकुम सलाम, सलामत हुजो सर। असद साहब वरी ख़ुशी थी तव्हां सां मिली। सर ख़ुशी त असां मूंखे तॾहिं थिए आहे जॾहिं असां कंहिं अहिड़ी जाइ ते मिलूं आहे जिते यानी एक्सपेक्टेड हुजे आहे। सर हिते ॾिसो न 6 मुहर्रम ते रशीद ख़ास के लिए वटि तव्हां ईंदा आहियो, मां ईंदो आहियां, सर TV चैनल ते तव्हां ईंदा आहियो, मां ईंदो आहियां, उते मुलाक़ात थींदी आहे। बिल्कुलु बाबा, मां इहो ई सुवाल असां कयो, सोराब सां कयो त एतिरो क़रीब हूंदे बि एॾा फ़ासिला छो? बसि सर असल में ख़बर आहे तव्हांखे, मसरूफ़ियात एतिरियूं थी वयूं आहिनि ज़हनी तौरु माना मसरूफ़ हूं या वांदा हूं, त इन जे लाइ दिलि त चाहींदी आहे त मोहबत कजे। पोइ अहिड़ा इवेंट ॻोल्हींदा आहियूं त किथे दोस्त मिलंदा, किथे असांजा सीनियर मोहतरम मिलंदा, उते कचहरी कयूं। यकीनन, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जो आम तासुर इहो थो ॾिनो वञे त अली गुल मला जेको आहे सो जेके बि आर्टिस्ट आहिनि सिंधी बिरादरी जा, उन्हनि में रिचेस्ट आर्टिस्ट आहे। बसि मां असल में शो कंदो आहियां, उहो जेको कुझु आहे माना ज़ाहिर कंदो आहियां, उहे जीअं आहियूं उहे ई आहियूं। त तूं टैक्स ॾींदो आहे? हर शइ अलाह जा करम। तूं अॼु ताईं टैक्स कोन ॾींदो आहे? बिल्कुलु सर, मां टैक्स हाणे बाक़ी वीडियो में ॿुधायो टैक्स ॾिनो। अच्छा, तूं टैक्स पेयर आहीं? टैक्स पेयर आहियां, बिल्कुलु माशाअल्लाह। तूं वॾी चालाकी कई आहे जो टैक्स पेयर आहीं। बिल्कुलु सर। ऐं तूं मजमूई तौर ते टैक्स ॾींदो आहे या सिर्फ़ु कंहिं हिकिड़ी आमदनी खे ॾींदो आहे? न न, मजमूई तौरु जेको कुझु आहियां। पोइ कॾहिं कॾहिं वरी इहो आहे त चवंदा आहिनि बाबा तूं त कयो ई कुझु न आहे हिन घुमरे बाबा, बाक़ी इहो आहे यूट्यूब वग़ैरह आहिनि पंहिंजा, उन में बि जेकी थिए थी यार 50,000 60,000 उनजो जेको 50,000 60,000 त तूं थो चओ, तूं थो चओ, असांखे ख़बर आहे त केतिरी ईंदी आहे। चलो ठीकु आहे, अलाह साईं तोखे वधाए, अलाह साईं तोखे अञा आबाद कंदो। आई लव यू सर, आई लव यू सर। अरे हिजावेद टाकाणी आयो आहे, टाकाणी जी वेलकम, टाकाणी ऑनलाइन। छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे? टाकाणी साहब, तव्हां हमेशह 6 मुहर्रम ते हाज़िरी भरींदा आहियो ऐं वॾी ॻाल्हि आहे जो एॾी मसरूफ़ियत जे बावजूदि तव्हां हिते ईंदा आहियो। साईं इतफ़ाक़ सां हींअर बि शूट था अचनि, ड्रेसिंग जो थेला मूंसां गॾु आहिनि। उतां जी कंटिन्यूटी आहे? हा, कंटिन्यूटी आहे, पर दोस्तनि सां मिलण जो हिकिड़ो चाह, हिकिड़ी हुब आहे। त तमामु शोबिज़ जा अहम सितारा 6 तारीख़ ते ज़रूरु गॾु हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते मुंहिंजे बोल जा समूरा साथी। बिल्कुलु बिल्कुलु, असां सभिनी जी मोहबत में, असां बोल जा तव्हांजा पुराणा साथी आहियूं ऐं हमेशह गॾु रहंदासीं इंशाअल्लाह। सभु इन करे भरींदा आहियूं त असां तमामु उहे पुराणा साथी जेके बोल TV ते बि गॾु हुया, दुनिया जी मसरूफ़ियातनि सबबु मिली नथा सघूं, पर हिन दावत ते सभु गॾु थींदा आहिनि। माशाअल्लाह, ॾाढी ख़ुशी थींदी आहे सर। अलाह खे बि ख़ुशि रखे, रशीद ख़ास करे खे बि सलामत रखे।